गुज़िरियल बरसातुनि जूं तबाहियूं हिन वक़्त ताईं जेको आहे मुसलसल 4 महीना थी विया आहिनि। 4 महीननि खां हीअ जेकी बरसाती पाणी आहे मियां साहब जे इलाइक़े पूरे में ज़मीननि में पाणी बीठल आहे। हिन वक़्तु जेके आबादकार आहिनि उहे सख़्तु परेशान तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हिन बरसाति खां पोइ हिन वक़्त ताईं जेके ही 4 महीना गुज़रिया आहिनि बरसाति खे हिन वक़्त ताईं ज़मीननि पाणी न निकितो आहे। अचो त आबादकारनि सां ॻाल्हायूं, उहे छा था चवनि। सॼो असांजे का शइ न आहे, कंहिंजा घर किरिया आहिनि, उहे उन्हनि खे पाल न मिलिया आहिनि। रस्तो असांजो ॿुॾी वियो आहे, असांखे रस्तो न मिलियो आहे। कंहिं शइ जी असांखे तावन न छो आहे। हे 12-12 हज़ार चवनि पिया मिलिया आहिनि, उहे बि असांखे कोन मिलिया। पाणी काॾे बि निकाल न थियो आहे, ज़मीन में पाणी बीठो आहे, न अचण वञण जो रस्तो, न कंहिं शइ जो, माल बुख ते मरी वियो, का शइ न आहे। हेॾो पाणी बि निकाल आहे, स्कूल ॿुॾी वियो आहे, असांजा घर किरी पिया आहिनि, ॿार ईअं वेठा आहिनि, पढ़ंदा करंदा ईअं बुख ते वेठा आहिनि, राशन ॾींदा न कणिक कुझु सुधो वुधो बि न ॾिनो अथऊं। उन्हनि मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट खां त जेके असांजा ॻोठ जा जेके रस्ता आहिनि जेके तबाह थी विया आहिनि उन्हनि खे बहाल कयो ऐं ज़मीननि में जेको पाणी बीठल आहे उन पाणी खे निकाल कयो। कैमरामैन हमज़ा भुट्टो सां गॾु वाहिद नबी भुट्टो, सिंध TV न्यूज़ मियां साहब।